محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذين آتيناهم الكتاب يعرفونه كما يعرفون أبناءهم وإن فريقا منهم ليكتمون الحق وهم يعلمون الحق من ربك فلا تكونن من الممترين آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسول النبي الكريम हमारे साम्हूं ज़िक्र ही रहियो हो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात में अहिड़ा दलाल रखिया अहिड़ा बुरहान रखिया आहिनि जो हर जगह ते सोने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वजूद मां ज़ाहिर पिया थियनि हिन उमूम जे अंदरि जॾहिं अल्लाह ताला जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अचणु थींदो हो त लखनि किरोड़नि जे विच में अल्लाह जे महबूब जी ज़ात पधरा हूंदा छो जो जंहिंजे वजूद खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मौजज़ो बणाए करे मोकिलियो त मौजज़ो चइबो ई उनखे आहे जंहिंमें इंसान जो अकुलु आजिज़ रहिजी वञे हिन जॻह ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिकिड़ो सबबु बयानु फरमायो आहे उहो कहिड़ो आहे अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब इन मां मुराद किताबी हिन किताबी मां मुराद जेके आसमान जा किताब मिलिया आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात त महबूब जिन वटि आसमान जा किताब आहिनि उहे तोखे सुञाणनि था ईअं सुञाणनि था जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि छो था सुञाणनि इन करे सुञाणनि था उन्हनि वटि आसमानी किताब आहिनि त मालूम थियो त आसमानी किताब मां मुराद तौरेत शरीफ़ आहे ज़बूर आहे इंजील आहे ऐं ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत मुबारक में जेकॾहिं फरमाए थो त आसमानी किताब उन्हनि वटि आहिनि तंहिं करे महबूब तोखे सुञाणनि था मालूम थियो त आसमान खां जेके किताब नथा आहिनि इहे सभु महबूब जी मार्फत जे नथा पंहिंजे महबूब जी सुञाणप जे लिए अलाह नथा आहिनि जंहिं वटि आसमानी किताब हूंदो त उहो अलाह जी महबूब जी मार्फत खे हासिलु करे सघंदो बाक़ी महबूब जी मार्फत खे हासिलु करणु दुनिया वारनि जो कमु कोन्हे को हाणे जेकॾहिं आसमानी किताबनि में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मार्फत लिखियलु हुई सुञाणप लिखियलु हुई त अल्लाह ताला जॾहिं हिन क़ुरान पाक खे नाज़िल फरमायो त हीअ त कुल किताबनि जो सरदार आहे त पोइ हिन किताब जे अंदरि महबूब जी केतिरी सुञाणप हूंदी मालूम थियो त किताब पढ़णु आसमानी जो सबबु इहो बि आहे त महबूब जी मार्फत खे हासिलु कजे जेकॾहिं अल्लाह जो क़ुरान पाक पढ़े थो ऐं सुहिणे महबूब जी हुनखे मार्फत नथी मिले त मालूम थियो त हिन क़ुर पढ़ियो ई कोन्हे यानी क़ुर पढ़े ऐं महबूब जी सुञाणप हुनखे न मिले जॾहिं अल्लाह ताला सबबु इहो बयानु फरमाए थो पियो यानी ख़ुदा जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी सुञाणप जी वॾे में वॾो दलील अल्लाह ताला जो क़ुर पाक आहे ऐं क़ुर पढ़ण सां ई महबूब जी मार्फत ऐं जिन चसनि अल्लाह जो क़ुर पाक पढ़ी ऐं महबूब जी मार्फत खे हासिलु कयूं त उहे हक़ ते आहिनि क़ुर पाक पढ़ण जे बावजूदि ऐं उन्हनि खे महबूब जी मार्फत कोन मिली सघी आहे क़ुर पढ़ियो त न आहे पर क़ुर खे सिंघियो बि कोन्हे हिननि जी छड़ी जा दवा अॻिते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अल हक़ मिन रब्बिक इहो तुंहिंजे रब खां हक़ आहे फला तकूनन्न मिनल मुमतरीन मुखातिब महबूब जी ज़ात आहे पर जमा जो सिगो आहे हरगिज़ पोइ शक कंदड़नि मां न थियो यानी इन मां मुराद छा त हिकु त अल्लाह जी ज़ात में बि शक न कयो ॿियो त अल्लाह जे रसूल में बि शक न कयो ॿियो अल्लाह ताला जे क़ुर पाक में बि शक न कयो जॾहिं अल्लाह जी ज़ात में माण्हू शक नथो करे त हुनजे अमर में बि शक न कंदो फरमाए त वली कुल विजहतुन हुअ मुवल्लिहा फस्तबिकुल खैरात वास्ते कुल जे लाइ जिहत आहे उहो जेके उनजे तरफ़ ॾे मुंहुं कंदड़ आहे जिहत माना तरफ़ ॾिसो हिंदू आहे उहो बि कंहिं न कंहिं तरफ़ ॾे मुंहुं करे पंहिंजी इबादत करे थो पियो पंहिंजे मज़हब जे अंदरि ईसाइनि खे ॾिस उहे बि कान को गिरजा जे अंदरि कान का शइ रखी उनजी तरफ़ ॾे इबादत कनि था पिया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फर्द ऐं मुंहिंजे महबूब करीम
सलाम जो उम्मतियो तव्हां बि हिकिड़ी मुकम्मिल उम्मत आहे, तव्हां हिकु पूरी जो पूरी उम्मत आहे, तव्हांजे लाइ बि त जियत हुजणु घुरिजे न। लेकिन केरु माण्हू एतिराज़ तव्हां ते करे थो त बाबा काबे ॾे मोटो था कयो, छाजे लाइ था कयो? कि ॿियनि खे बि त ॾिसो न, हर मज़ाहिब दुनिया जे अंदरि का न का जियत को न को तरफ़ मुक़ररु आहे, पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात घड़ी घड़ी इहो छो थो फरमाए त फवल्लू वजूहकुम शतरल मस्जिदिल हराम, छो थो घड़ी घड़ी फरमाए? इन करे त दुनिया वारनि खे तव्हां चैलेंज करे ॿुधो त तव्हांजा बि मुंहं आहिनि, पर असांजो मुंहुं बि ॾिसो त कहिड़े तरफ़ जी आहे। असांजी इबादत जे अंदरि असांजे रुख खे बि ॾिसो, ऐं जंहिं तरफ़ ॾे मुंहुं कयूं था उनखे बि ॾिसो त उहा केॾी अज़मत वारी शइ आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त इहो जिहत मुक़ररु करणु हर मज़ाहिब जे अंदरि आहे, पर फ़र्क़ु इहो आहे जो उन्हनि पंहिंजूं जिहतूं पाण ठाहियूं आहिनि, ऐं मुस्लमाननि खे जेका जिहत कई मिली आहे उहा अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पाण ठाहे मिली आहे। कंहिं बि माण्हू जो ही तरफ़ मुक़ररु थियल न आहे जो अब माण्हू ठाहियो आहे काबो, हाणे चए थो दादा हेॾे मुंहुं करे कयो, न, इहो अल्लाह जो मुक़ररु थियल आहे। यानी इबादत बि उनजी आहे ऐं जिहत बि ख़ुदा उन मुक़ररु करे ॾिनी आहे। मज़ो त तॾहिं आहे न त पूरी दुनिया जूं जिहत जी माना तरफ़, यानी मुंहुं करण जी जाइ खे सॾिबो आहे जिहत। त दुनिया जे अंदरि जेके बि मज़हब आहिनि, जॾहिं मज़हब कंदा आहिनि, कंहिं न कंहिं तरफ़ ॾे हुनजो मुंहुं हूंदो आहे। एतिरे क़दुरु जो के सिज ॾे मुंहुं करे इबादत कंदा आहिनि, के लहण सिज जबल ॾे मुंहुं करे इबादत कंदा आहिनि, के वणनि ॾे मुंहुं करे, के पाणीअ ॾे, के बाहि ॾे, जीअं मजूसी आहिनि। पर इहे सभिनी जूं पंहिंजूं तारीख़ूं हिन उनजे वॾनि जा इहे रस्म रवाज आहिनि जंहिंजे मथां उहे क़ाइमु आहिनि। पर काइनात ख़ुदा वदी जे अंदरि हिकिड़ो मुस्लमान आहे जंहिंजी जिहत खे अलाह जी ज़ाते बाबरकात मुक़ररु फरमायो आहे। ऐं उन में हिकमत इहा आहे कि जॾहिं काबे ॾे इंसानु मुंहुं थो करे त हुनजी अखि बि ठरी थियूं पवनि, नेण बि ठरी था पवनि, त दिलि बि ठरी थी पए। त हिकिड़ी फितरत जी तक़ाज़ा हूंदी आहे। फितरत छा था चए? फितरत जी माना इंसान जी तबियत जो लाॾो करणु। ॾिसो पुटु प्यारो हूंदो आहे त रस्तो ॾींदो वेंदे, पंहिंजे कम सां वेंदे, पर हलंदे हलंदे तुंहिंजा पेर बीही वेंदा। जॾहिं तुंहिंजे बचे जे मथां नज़र पई, तुंहिंजा पेर बीही विया, हाणे तुंहिंजी तबियत जेका सो तोखे छिके थी पई हुनजे तरफ़ ॾे फितरत, त हिनखे मां खणां, भाकुर पायां, हिनखे मिठियूं ॾियां। इहो छा आहे? तबियत आहे, हिकिड़ी फितरत आहे। त अल्लाह ताला जेको काबतुल्लाह असांखे मुक़ररु कयो आहे, हिन में असांजी फितरत रखियलु अथव। जॾहिं काबे ॾे मुंहुं कयूं था पिया करे गौर फ़िक्र कयो त केॾो त सुकून अचे थो पियो। हज़ारे मेल बैतुल्लाह परे आहे, हिते तूं काबे ॾे मुंहुं थो करे थो पियो त कीअं दिलि में करार अचे थो पियो। मानो चए इहा जिहत असांजी मुक़ररु न आहे, पर जीअं असांखे मालिक ख़लक़ियो आहे न, उन ख़ालिक़ असांजे लिए इहा जिहत मुक़ररु फरमाई आहे। पोइ अॻिते थो फरमाए त फस्तबिकुल ख़ैरात, फस्तबिकुल ख़ैरात, रब थो फरमाए त नेकियुनि में अॻिराई कयो। मुल्क में मुक़ाबला हलनि था पिया न, थोरो सुहिणो रबे करीम इरशाद फरमाए कि असां दुनियादारी में मुक़ाबिलो कंदासीं। दुनियादारी में हिन वटि बैलेंस एतिरो आहे, मूं वटि बि एतिरो, हिन खां वधीक हुजणु घुरिजे। ज़मीन हिन वटि एतिरी आहे, मूं वटि ज़मीन हिन खां वधीक हुजणु घुरिजे। हिन वटि बंगला दुकान हेतिरा आहिनि, मुंगी मिल्कियत, इन खां दुनियादारी में मुक़ाबिला कंदासीं। पर अल्लाह ताला क़ुरान पाक में त फस्तबिकुल ख़ैरात, रब थो फरमाए नेकियुनि में अॻिराई कयो। कॾहिं इंसान इहो सोचियो आहे त वरी हीउ भलो क़ुर पाक पढ़े थो, मां हिन खां बि भलो पढ़ां, हीअ निमाज़ हेतिरी पढ़े थो, मां हिन खां वधीक पढ़ां, हीअ हेतिरी ख़ैर जा कम, नेकी जा कम करे थो, मां अॻिते थियां हिन में। हिन मुक़ाबिलो इस्लाम में जाइज़ न आहे, भलाई में मुक़ाबिलो जाइज़, नेकी में मुक़ाबिलो करणु जाइज़। इहा चओ हिन में अल्लाह ताला असांखे दर्स ॾिए थो पियो। ॾिसो जेकर हिकिड़ो आबिद आहे, ज़ाहिद आहे, इबादत करे थो पियो, उनजी इबादत खे ॾिसो, उहो जेतिरी करे थो तूं उनखां वधाए कर, इन में मुक़ाबिलो कर। यानी नेकियुनि जे अंदरि हे ख़ैर जो कमु करे थो तूं उनखां वधीक कर। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए फस्तबिकुल ख़ैरात, रब करे फरमाए नेकियुनि जी अॻिराई कयो। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जे सहाबनि में इहो हिसो हूंदो। हा, पीउ पुट घर में हूंदा हुआ न, जिहाद जो टाइम थींदो त पुट ऐं पीउ जे विच में झगड़ो थी पवंदो। पुटु चवंदो पीउ खे त बाबा तूं पुराणो आहे, तूं घर में वेह, तूं विड़ी न सघंदे, मां जवान आहियां, मां मुक़ाबिलो कंदुसि हिन में। वरी पुट खे वरी पीउ चवंदो न बाबा तुंहिंजी ज़माने जा ॾींहं पिया आहिनि, तोखे अञा वक़्तु पियो आहे, तोखे जिहाद जो टाइम मिलंदो, मां हाणे पुराणो थी आहियां, मुंहिंजा पोयां पार आहिनि, मूंखे छॾ त मां जिहाद ते वञा। इहो कंहिंजो साहब आहे कराम जो अक़ीदो इहो वठो, नेकीअ जे अंदरि भलाई जे अंदरि।
ॾिसो न त जॾहिं ग़ज़वे तबूक जो टाइम थियो आहे त हज़रत उमर फारूक पंहिंजे घर जो अधु माल सॼो खणी आया मेड़े अधु करे अधु रखिया ऐं अबू बकर सिद्दीक़ जे घर में धाॻो बि न छॾिया सभु मेड़े खणी आया इहो छा आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त नेकियुनि जे अंदरि मुक़ाबिलो कयो नेकियुनि जे अंदरि अॻिराई कयो बुराइनि जे अंदरि न असां बुराइनि जे अंदरि बेआइनि जे अंदरि मुक़ाबिलो हले थो पियो त हिन हेतिरी बेहई कई आहे त मां हिन खां गुज़री ॾेखारियां अल्लाह ताला जी ज़ाते बाबर न नेकियुनि जे अंदरि तव्हां अॻिराई कयो ऐनामा तकूनू याति बिकुमुल्लाह जमीआ इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात में त पोइ कंहिं जाइ ते बि हुजो तव्हां सभिनि खे अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में पेश कंदो सभिनि खे खणी ईंदो ऐं अल्लाह ताला बेशक कुल शइ जे मथां काज़र आहे ऐं अल्लाह ताला तव्हां सभिनि खे जमा कंदो ऐं उन जॻह ते जेके हवाला हलंदा जेको ज़िक्र हलंदो अमाल जो ऐं अॻिराई जो उते बयानु थींदो उते उहा पुछा थींदी त तो केतिरो कमु कयो त ॿियो चढ़ी ॿुधाईंदो टियों वरी उन खां वधाए करे ॿुधाईंदो ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त कंहिं जॻह ते बि तव्हां हूंदव ख़ुदा ताला जे हुज़ूर में तव्हांखे पेश ॾियणो आहे हिन जहान जे अंदरि रब तव्हांखे इन करे छॾियो आहे त तव्हां नेकियुनि में भलाई में अॻिराई कयो जीअं सूरत फातिह में आहे अल्लाह ताला फरमायो अन अमत अलैहिम जंहिंजे मथां तूं इनाम फरमायो आहे रब जंहिंजे मथां तूं इनाम फरमायो आहे ऐं इनाम हमेशह थींदो उनखे मिलंदो आहे जेको मुक़ाबिलो खटे जेकॾहिं बग़ैर मुक़ाबले जे केरु कंहिंखे का शइ ॾिए थो पियो न त इहो तोहफ़ो थींदो हदियो थींदो पर इनाम जो लफ़्ज़ जेकॾहिं आणिबो त इनाम जो मुक़ाबले खां सवाइ कोन मिलंदो आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात भलाइनि जे कम में तव्हां मुक़ाबिलो करे खटे अचो त रब जे हुज़ूर मां तव्हांखे इनाम मिलंदा पोइ क़यामत जे ॾिहाड़े इनाम तक़सीम थींदा कंहिंमें जेके फ़स्ताबिक़ुल ख़ैरात जेके नेकियुनि में अॻिराई कनि था दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।